ओम शांति। अॼु जी मुरली तारीख़ आहे 6/8/2026। अॼु मिठा मिठा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार पंहिंजे पाण सां वाइदो करो कि असां ॾाढो मिठो ठहिणो आहे। असांखे सभिनि खे सुख जी प्यार जी दृष्टि सां ॾिसणो आहे, कंहिंजे बि नाम रूप में न फसणो आहे। प्रश्न: योग जी सिद्धि छा आहे? पक्का योगी जी निशानी ॿुधायो। उत्तर: सभु कर्मेंद्रियूं बिल्कुलु शांत शीतल थी वञनि। इहा आहे योग जी सिद्धि। पक्का योगी ॿार उहे जंहिंजी कर्मेंद्रियूं जरा बि चंचल न थियनि, रिंछक बि कंहिं देहदारी में अख न डूबे। मिठे मिठे ॿार, हाणे तव्हां जवान न आहियो, तव्हांजी वानप्रस्थ अवस्था आहे। गीता जाग सजनियूं जाग। ओम शांति। मिठे मिठे रूहानी ॿारनि गीत ॿुधियो। हिन जे अर्थ ते दिलि में वीचार सागर मंथन हलंदो आहे ऐं ख़ुशी में अचिणो आहे। श्री इहा नई दुनिया जे लाइ नई ॻाल्हियूं आहिनि। इहे नई ॻाल्हियूं हाणे ॿुधणियूं आहिनि। ॿार हाणे ॼाणंदा आहिनि नई दुनिया स्थापना करण वारो कोई मनुष्य न थी सघंदो आहे। तव्हां जॾहिं इहे ॻाल्हियूं ॿुधंदा आहियो त सम्झंदा इहे 5000 वर्ष पहिरियों वारी पुराणी ॻाल्हियूं आहिनि जो पोइ नई सिर ॿुधाइबियूं आहिनि। जो त पुराणी सो नई, नई सो पुराणी थी वेंदी आहे। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो 5000 वर्ष पहिरियों वारी उहे ई ॻाल्हियूं बाबा नई करे करे ॿुधाईंदा आहिनि। ॻाल्हियूं त उहे ई आहिनि, कंहिंजे लाइ ॿुधाईंदा आहिनि? नई दुनिया जो वरसो पाइणु। इन में ज्ञान डांस करणो हूंदो आहे। भक्ति में ॾाढो डांस कंदा आहिनि, चारो तरफ़ फेरा लॻाईंदा रहंदा आहिनि। ज्ञान जो डांस त बिल्कुलु सहज आहे। उन में कर्मेंद्रियूं ॾाढियूं हलंदियूं आहिनि, महिनत करणी पवंदी आहे। इहे त सिर्फ़ु अंदरि में ज्ञान डांस हलंदो आहे। सृष्टि चक्कर कीअं फिरंदो आहे उहो नॉलेज बुद्धि में आहे। हिन में कोई तकलीफ़ न आहे। हा, यादि में महिनत लॻंदी आहे। ॿार कई फेल थी वेंदा आहिनि, किथे न किथे किरी पवंदा आहिनि। सभिनि खां मुख्य ॻाल्हि आहे नाम रूप में फसणु। स्त्री पुरुष कामवश नाम रूप में फंसदा आहिनि, न क्रोध नाम रूप में न फंसदो आहे। पहिरियों इहा जंहिंजी वॾी संभाल कंदा आहिनि। पहिरियों इहा जंहिंजी वॾी संभाल करणी आहे। कोई जे नाम रूप में न फसणो आहे। पंहिंजे खे आत्मा सम्झणो। असां आत्मा अशरीरी आयासीं, अशरीरी थी करे वञिणो आहे। हिन शरीर जो भान तोड़णो आहे। इहा नाम रूप में फसण जी ॾाढी ख़राबु बीमारी आहे। बाबा सावधानी ॾींदा आहिनि ॿारनि खे। कोई हिन ॻाल्हि खे सम्झंदा न आहिनि। चवंदा आहिनि बाबा न आहे कीअं? चवंदा आहिनि कि नाम रूप में फसिया आहियो। परंतु इहा गुप्त बीमारी आहे। हिन जे लाइ साजन सजननि खे अथवा बाप ॿारनि खे जगाईंदा आहिनि। शिव साधन पंहिंजे आत्मा सजननि खे जगाईंदा आहिनि ऐं बाप पंहिंजे ॿारनि खे जगाईंदा आहिनि। ॿार जागो। हाणे पोइ कलयुग खां पोइ सत्य गजणो आहे। बाबा ज्योति जगाइण ईंदा आहिनि। मनुष्य मरंदा आहिनि त उन्हनि जी ज्योति जगाईंदा आहिनि। पोइ दीपक जी संभाल कंदा आहिनि कि बुझी न वञे, आत्मा खे अंधियारो न थी वञे। वास्तव में इहे भक्ति मार्ग जी ॻाल्हियूं आहिनि। आत्मा त सेकेंड में हली वई। कई माण्हू ज्योति खे बि भॻवानु मञंदा आहिनि। ब्रह्म खे वॾी ज्योति चईंदा आहिनि। ब्रह्म समाजी जो मंदिर हूंदो आहे जिते राति ॾींहुं ज्योति जगदी आहे। केतिरो ख़र्चो थींदो आहे, फालतू ग्रत वेंदो आहे। हिते उहो कुझु विझण जी ॻाल्हि न आहे। यादि ग्रत जो कमु कंदी आहे। यादि रूपी ग्रत आहे न त ॿार त मिठे मिठे ॿार इहे सम्झंदा आहिनि नई ॻाल्हियूं थियण जे कारण ई झगड़ो आहे। बाबा चवंदा आहिनि मां ईंदो आहे स्वीट चिल्ड्रन वटि। बाबा भारत में ई ईंदो आहे। पंहिंजो जनम देश सभिनि खे प्यारो लॻंदो आहे न। बाप खे त सभु प्यारा लॻंदा आहिनि। पोइ बि मां पंहिंजे भारत देश में ई ईंदो आहे। गीता में अगरि श्री कृष्ण जो नाम न हुजे हा त सभु मनुष्य मात्र शिव बाबा खे मञनि हा। शिव जे मंदर में केतिरा वेंदा आहिनि। वॾा वॾा मंदर सोमनाथ जो आहे। हाणे त केतिरा ढेर जा ढेर मंदर ठहिया आहिनि। श्री कृष्ण जो एतिरो सभु मञंदा न आहिनि जेतिरो बेहद जे बाप खे मञंदा आहिनि। त हिन समय तव्हांखे हिननि जहिड़ी प्यारी वस्तु कोई आहे न।
हिन में साकार जी महिमा कोई न, ये तो निराकार जी महिमा है जो अभोक्ता है। जबकि बेहद जो बाप स्वर्ग जो रचयिता आहे त हुन सां स्वर्ग जो वरसो वठण जो पुरुषार्थ करिणो आहे। अॼुकल्ह कंदे कंदे काल खाई वेंदो आहे, समय बाक़ी थोरो आहे। बाबा सां वरसो त वठी वठो न। जॾहिं प्रोप लिखंदा आहिनि त हुन समय सम्झाइणो बि आहे। जबकि निश्चय कंदा आहियो उहो बेहद जो बाप आहे त बाप सां वरसो वठण जो पुरुषार्थ करो, न त ॿाहिरि वञण सां झटि भुलिजी वेंदो। बाबा त कल्याणकारी आहे। चईंदा आहिनि हिन योग सां तव्हांजा सभु दुख 21 जन्मनि जे लाइ दूरि थियणा आहिनि। बच्चियूं घर में बि सम्झाईंदी रहंदियूं आहिनि कि हाणे सभु दुख दूरि करण वारो बेहद जो बाप खे यादि करो। यादि करण सां ई सतो प्रधान ठहींदो। यादि करण सां ई सतो प्रधान ठही वेंदो। पवित्र त ज़रूरु रहणो पए। मूल ॻाल्हि पवित्रता जी आहे। जेतिरो जेतिरो यादि में जास्ती रहंदव त इंद्रियूं ई शांत थी वेंदियूं। जेसिताईं योग जी सिद्धि पूरी न थींदी त इंद्रियूं बि शांत न थींदियूं। हर हिकु पंहिंजी जांच करे काम विकार मूंखे कहीं दुख त न ॾींदो आहे, कोई चंचलता न हुजणी खपे। अगरि मां पको योगी आहियां त इहा जीअं कि वानप्रस्थ अवस्था आहे। बाबा खे यादि कंदा रहणो आहे। बाप सभु ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। जॾहिं तव्हां सुठा योगी ठहींदव, किथे बि अखि न डुबंदी त पोइ तव्हांजी इंद्रियूं शांत थी वेंदियूं। मुख्य आहे इहो जो सभिनि खे धोखो ॾींदी आहे। अखि योग में सुठी रीति अवस्था ॼमी वेंदी त पोइ महसूसु थींदो असां जीअं जवानी में ई वानप्रस्थ अवस्था में अची विया आहियूं। बाबा चईंदा आहिनि काम आहे शत्रु आहे, त पंहिंजी जांच कंदा रहो। जेतिरी यादि में रहंदव ओतिरो कर्मेंद्रियूं शांत थी वेंदियूं ऐं ॾाढो मिठो स्वभाव बि थी वेंदो। फील थींदो मां पहिरियों केतिरो कड़वो हुयुमि, हाणे केतिरो मिठो थी वियो आहे। बाबा प्रेम जा सागर आहिनि त ॿारनि खे बि अहिड़ो ठाहींदा आहिनि। त बाबा चईंदा आहिनि सभिनि जे साथ प्यार जी दृष्टि रहे। अगरि कंहिंखे दुख ॾींदव त दुखी थी करे मरंदव। हिन करे ॾाढो मिठो ठहिणो आहे। बाबा चईंदा आहिनि मां रूप पसंदि आहियां। बाबा सां केतिरो अमूल्य ज्ञान मिलंदो आहे। जंहिंसां तव्हां झोली भरंदा आहियो उहो माण्हू पोइ शंकर जे अॻियां चईंदा आहिनि वरदे झोली। उन्हनि खे पतो न आहे कि शंकर झोली भरण वारो न आहे। हाणे तव्हां सम्झंदा आहियो ज्ञान सागर बाबा असां ॿारनि खे ज्ञान जे रत्ननि सां झोली भरंदा आहिनि। तव्हां बि रूप पसंदि आहियो न। हर हिकु जी आत्मा रूप पसंदि आहे। पंहिंजे खे ॾिसंदा रहो असां केतिरो ज्ञान रतन धारण करे ऐं ज्ञान डांस कंदा आहियूं अथवा रतननि जो दान कंदा आहियूं। सभिनि खां सुठो रतन आहे मनमना भव। बाबा खे यादि करण सां बाप जो वरसो पाईंदा। जीअं बाबा में ज्ञान भरियलु आहे वैसे बाप पावे ॿारनि खे बि आप समान ठाहींदा आहिनि। गुरु माण्हू बि आप समान ठाहींदा आहिनि। उहा आहे बेहद जो बाप जंहिंजो रूप बिंदी आहे। तव्हांजो बि रूप बिंदी आहे। तव्हांखे आप समान ज्ञान जो सागर बाबा ठाहींदा आहिनि। जेतिरी धारणा कंदा कराईंदा उहा सम्झदा असांजो ऊच पद आहे। ॾाढनि जो कल्याणकारी ठहींदा त ॾाढनि जी आशीर्वाद मिलंदी। बाबा बि रोज़ु सर्विस कंदा आहिनि। हीअ गुलजार बच्ची केतिरी मिठी सम्झाईंदी आहे। सभिनि खे पसंदि ईंदो आहे। दिलि थींदो आहे अहिड़ी ब्रह्मणी असांखे मिले। हाणे हिकु ब्रह्मणी सभु जॻह न वञी सघंदी आहे। उहो बि बाबा चईंदा आहिनि जो सम्झंदा आहिनि मां सुठो सम्झाईंदी आहियां त उन्हनि खे ऑल राउंड सर्विस करणी खपे। आपे ई शौक़ु हुजणो खपे। मां सेंटर ते चकर लॻायां जो सम्झंदा आहिनि मां ॾाढनि जो कल्याण करे सघंदी आहियां, मुंहिंजी सुठी ख़ुशबू निकिरंदी आहे त शौक़ु हुजणो खपे, है न। 10-15 ॾींहं वञी करे सेंटर ते चकर लॻायो। हिक खे ॾिसी करे पोइ ॿिया बि सिखंदा। जो कंदा सो पाईंदा। हीअ सर्विस ॾाढी कल्याणकारी आहे। तव्हां मनुष्य खे जीअदान ॾींदा आहियो। इहो वॾो उत्तम ते उत्तम कमु आहे।
धंधे वारा भी युक्ति सां टाइम कढी सर्विस करे सघंदा आहिनि। सर्विसेबल खे त बाबा प्यार बि कंदा आहिनि, परवरिश बि कंदा उन्हनि जी। जेके सर्विस जो शौक़ु हूंदो उहो सर्विस बग़ैर रही न सघंदो। बाबा बि मदद कंदा आहिनि। ॿारनि खे ॾाढो रहमदिल ठहिणो, वीचारनि जी ॾाढी दुखी जीवन आहे। तव्हां जीअदान ॾींदा आहियो, कंहिंखे अविनाशी ज्ञान रत्ननि जो दान करणु, इन्हनि जहिड़ो सर्वोत्तम ज्ञान दान कोई आहे ई न, है न। कंहिंखे अविनाशी ज्ञान रत्ननि जो दान करणु, इन्हनि जहिड़ो सर्वोत्तम ज्ञान दान कोई आहे ई न। ही सभिनि खां वॾो दान आहे। ॾाढा रहमदिल ठहिणो आहे। ब्रह्मणी कमज़ोर हुजण जे कारण सर्विस ढीली थी पवंदी आहे, इन करे सुठी टीचर्स जी मांगणी कंदा आहिनि। जॾहिं बि वीचार अचे त हली वञिणो खपे। बाबा कहिड़ो सेंटर ठंडो आहे, असां वञी करे चकर लॻाए अचूं। प्रदर्शनी जे चित्र बि आहिनि, चित्रनि ते जास्ती सुठी रीति सम्झदा, ख़्यालु हलिणो खपे असां सर्विस खे कीअं वधायूं। बाबा बि सभिनि जो जीवन हीरे जहिड़ो ठाहींदा आहिनि। तव्हां ॿारनि खे बि सर्विस करणी आहे। वंदे मातरम ॻायल आहे, परंतु अर्थ न सम्झंदा आहिनि। पलक मनुष्यनि जी अथवा पृथ्वी आदि जी बि वंदना न कंदा आहिनि। इहे त तत्व आहिनि, उन्हनि जी छा वंदना कंदव। पंज तत्वनि सां ठहियलु हो शरीर, त शरीर जी पूॼा करणु त थी वई भूत पूॼा। शिव बाबा खे त शरीर आहे ई न, उन्हनि जी पूॼा आहे सभिनि खां उत्तम। त शरीर पूॼा भूत पूॼा आहे। शिव बाबा खे त शरीर आहे ई न। त हिन करे उन्हनि जी पूॼा उत्तम थींदी आहे। बाक़ी मध्यम आहे। अॼुकल्ह त मनुष्यनि खे बि पूॼदा आहिनि, उहे पतित आहे। महान आत्मायूं त देवतायूं हूंदियूं आहिनि, सन्यासियुनि सां उहे जास्ती पवित्र आहिनि। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा इहे देवता ठहनि था, असां देवता ठहूं था। बाबा सखी इहे अविनाशी ज्ञान रत्न दान करणु सेखारींदा आहिनि। इन्हनि जहिड़ो ऊच दान ॿियो कोई हूंदो न आहे। हिकु बाप खे यादि करिणो आहे। शिव ऐं लक्ष्मी नारायण जा चित्र त आहिनि, हर हिकु पंहिंजे घर में लॻाए छॾियो त यादि रहंदो। शिव बाबा सखे लक्ष्मी नारायण ठाहींदा आहिनि। हिन समय तव्हां ठहो था। स्वर्ग जो रचयिता आहे शिव बाबा। सत्युग में त न वरसो ॾींदा न, इहे अंतिम जन्म में शिव बाबा चवंदा आहिनि मूंखे यादि करो त तव्हां इहे ठहींदव। ॿियो सभु ॻाल्हियूं छॾे बसि सर्विस सर्विस सर्विस। बाबा खे यादि कंदा रहो। इहे ॾाढी वॾी सर्विस कंदा आहिनि, इहे बि वॾी सर्विस कंदा आहियो। तत्व आदि सभु पावन थी वेंदा आहिनि। योग जी महिमा ॾाढी भारी आहे। दुनिया में योग आश्रम त ॾाढा आहिनि, परंतु जिस्मानी हठ योग तव्हांजो आहे राजयोग, जंहिंसां तव्हांजो बेड़ो पार आहे। उन्हनि अनेक प्रकार जा हठ योग आदि सां सीढ़ी उतरंदा आहिनि। मूल ॻाल्हि आहे यादि जी, ॾिसणो आहे असांजो मन किथे विकार तरफ़ त न वेंदो आहे न। विकारनि खे पतित चइबो आहे, अर्थात कौड़ी मिसण। विकार में किरण सां पंहिंजो ई नुक़सानु करे ॾींदा आहिनि। जो कंदो सो पाईंदो। बाबा ॾिसनि न ॾिसनि, पंहिंजे खे चेक करिणो। असां बाप जी सर्विस कंदा आहियूं, असां में कोई अवगुण त न आहे न। अगरि आहे त कढी छॾिणो खपे। पंहिंजे सां अवगुण खे कढण जे लाइ बाबा ॾाढो सम्झाईंदा आहिनि। निर्गुण जो बि अर्थ कोई न सम्झंदा आहिनि। निर्गुण बालक जी मंडली छा करे सघंदी जंहिंमें कोई गुण न आहे। मतिलबु उहे ख़ुदि ई चवंदा आहिनि मुझ निर्गुण आरे में। निर्गुण बालकनि जी मंडली त जंहिंमें ख़ुदि में गुण न आहे, नाम ई अहिड़ो आहे। बिगर अर्थ जो आयो सो चईंदा रहंदा आहिनि। अनेक मतियूं आहिनि, तव्हांखे हिकु मत मिलंदी आहे जंहिंसां तव्हांखे त अथाह ख़ुशी हुजणी खपे। बाबा सिर्फ़ु चवंदा आहिनि मूंखे यादि करो, ॿियो कमल फूल समान ठहो। मनसा वाचा कर्मणा पवित्र ठहो। तव्हां ॿार ॼाणंदा असां ब्रह्मण श्रीमत ते पंहिंजे तन मन धन सां पंहिंजी ऐं सॼे विश्व जी सर्विस कंदा आहियूं। असां तन मन धन सां
पंहिंजी ऐं सॼे विश्व जी सर्विस कंदा आहियूं। बाबा ईंदा त भारत में न, तव्हां पांडव भारत खे स्वर्ग ठाहिण जी सेवा करो था, तव्हां पंहिंजो कमु कंदा आहियो। आख़िर विजय त पांडवनि जी थियणी आहे, हिन में लड़ाई जी ॻाल्हि न आहे। तव्हां आहियो डबल नॉन वायलेंस, न विकार में वेंदा आहियो न गोली हलाईंदा आहियो। वायोलेंस सां कोई बि विश्व जी बादशाही पाए न सघंदो। बाबा सम्झाईंदा आहिनि असां ॿ क्रिश्चन माण्हू अगरि आपस में मिली वञनि त विश्व ते राज्य करे सघंदा आहिनि, परंतु ड्रामा में ईअं न आहे। कृष्ण ई कृष्णपुरी खे हप कई, असल त भारत श्री कृष्णपुरी श्री कृष्ण जी पुरी हुई न। लड़ी करे बादशाही वरिती, ॾाढो धन वठी आहे, हाणे पोइ धन वापसि थींदो आहे। हाणे पोइ धन वापसि मिलंदो आहे। बाबा चवनि था बाबा केतिरी युक्ति सां सम्झाईंदा आहिनि, ऐं तव्हां वापसि मिलंदो आहे, पोइ तव्हां विश्व जा मालिक ठही वेंदा। बाबा केतिरी युक्ति सां ॿुधाईंदा आहिनि, उन्हनि ई तव्हांजो राज्य छीनियो, पोइ उहा आपस में लड़ंदा आहिनि, तव्हां विश्व जा मालिक ठही वेंदा आहियो। केतिरी वॾी बादशाही आहे। महिनत सिर्फ़ु हिन में आहे, यादि कंदा रहो, पंहिंजो वरसो वठो, हिन में तंग न थियणो खपे। अच्छा, मीठी मीठी सिकल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, ॿियनि सभु ॻाल्हियुनि खे छॾे ज्ञान दान करिणो आहे, रूपसन ठहिणो आहे, पंहिंजे अवगुण खे कढण जो पुरुषार्थ करिणो आहे, ॿियनि खे न ॾिसणो आहे। पंहिंजे अवगुणनि खे कढण जो पुरुषार्थ करिणो आहे, ॿियनि खे न ॾिसणो आहे न। ॿियो आहे पंहिंजो सुभाउ ॾाढो मिठो ठाहिणो आहे, सभिनि जे प्रति प्यार जी दृष्टि रखणी आहे, कंहिंखे बि दुख न ॾियणो आहे, कर्मेंद्री जी ठहिणो आहे। वरदान संपूर्ण समर्पण जी विधि द्वारा सर्वगुण संपन्न ठहिण जे पुरुषार्थ में सदा विजयी ठहो। संपूर्ण समर्पण उनखे चइबो आहे जंहिंजे संकल्प में बि बॉडी कॉन्शियस न हुजे, पंहिंजे देह जो भान बि अर्पण करे छॾियो। मां फलानी आहियां, इहो संकल्प बि अर्पण करे संपूर्ण समर्पण थियण वारा सर्वगुण संपन्न ठहींदा आहिनि। उन्हनि में कोई बि गुण जी कमी न आहे। जो सर्व समर्पण करे सर्वगुण संपन्न व संपूर्ण ठहींदा आहिनि, संपूर्ण ठहिण जो लक्ष्य रखंदा आहिनि, त अहिड़े पुरुषार्थनि खे बाप दादा सदा विजयी भव जो वरदान ॾींदा आहिनि। जो सर्व समर्पण करे सर्वगुण संपन्न व संपूर्ण ठहिण जो लक्ष्य रखंदा आहिनि। मतिलबु बाबा चवंदा आहिनि हिकु संकल्प तव्हांजो 1000 गुणा मदद मिलिजे, त तव्हां बसि संकल्प करो कि मूंखे ईअं ठहिणो आहे, त अहिड़े पुरुषार्थनि खे
बाप दादा सदा विजयी भव जो वरदान ॾींदा आहिनि। स्लोगन आहे मन खे वश करण वारा ई मनमना भव आहिनि। अव्यक्त इशारो पवित्रता ऐं अपवित्रता जो कारण आहे स्मृति। जॾहिं स्मृति रहंदी आहे कि हीअ देवी आहे त स्मृति दृष्टि वृत्ति खे पवित्र ठाहींदा आहिनि। जॾहिं स्मृति आहे कि हीअ फीमेल आहे त स्मृति वृत्ति दृष्टि खे अपवित्रता जी तरफ़ खींचदी आहे। हुते रूप खे ॾिसंदा आहिनि, हुते रूहानियत खे ॾिसंदा आहिनि। अच्छा ओम शांति बाबा खे यादि करो।